पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज़ शरीफ जी बलोचिस्तान वारे दौरे खे नून लीग जी कमज़ोरी करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त नून लीग लाइ लाहौर में ॾुखियायूं आहिनि। इन लाइ उनखे ॿियनि सूबनि बदिरां पंजाब ते फोकस करणु घुरिजे। पीपल्स पार्टी ख़िलाफ़ कूड़ी प्रोपेगेंडा कई पई वञे। अॼु बि हिकु फील्ड बणाई पई वञे। पीपी हर पिच ते खेॾण लाइ तयार आहे। ही पहिरीं इलेक्शन हूंदी जंहिंमें पीपी जो कंहिं बि इदारे सां जहिड़ो न आहे। मौजूदा हालतुनि खे जेकॾहिं को मामूल ते आणे सघे थो त उहा पीपी आहे। इस्लामाबाद में वेही महसूस थी रहियो आहे। इस्लामाबाद ऐं अवाम में वॾा वेझा आहिनि। असां इल्ज़ामनि जो जवाब थरपारकर में थियल तरक़ियाती कमनि ज़रिए ॾिनो आहे। मुल्क में माण्हू मायूसी जो शिकार थी चुका आहिनि। आपघात जा वाक़िया वधी रहिया आहिनि। थर में ॿारनि ऐं औरतुनि जे मौत जी शरह में 50% घटिताई आई आहे। पीपी जे मनसूबनि सबबि बेरोज़गारी में घटिताई थी आहे। जेसीं ताईं घर घर रोज़गार नथा पहुचाए सघूं सुख सां न वेहंदासीं। असांजो प्लान थरपारकर खां कराची ताईं रेलवे लाइन क़ाइमु करणु आहे। कुछ माण्हू इक़्तिदार लाइ इतिहाद ठाहींदा आहिनि पर असां लाइ अवाम ई काफ़ी आहे। पीपल्स पार्टी ख़िलाफ़ माज़ी में बि इतिहाद ठाहिया विया। अहिड़नि इतिहादनि जी का बि परवाह नाहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो बयान। आसिफ अली ज़रदारी थर जी अवाम जा थोरा मञींदे चयो आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शानदार आजियां करे थर वासियुनि फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। आम चूंडुनि में पीपल्स पार्टी सामूंडी पट्टी खां ख़ैबर पख्तूनख्वा ताईं कामयाबी माणी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 16 नवंबर खां केपी में पंहिंजी चूंड मुहिम जी शुरूआत कंदो। शेड्यूल जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी 16 नवंबर ते एबटाबाद में पहिरें वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदो। पीपी पारां 17 नवंबर ते मर्दान में वर्कर्स कन्वेंशन कोठायो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 18 नवंबर ते पेशावर में थींदड़ कन्वेंशन खे ख़िताब कंदो। 20 नवंबर ते नौशेरा में पीपी जो चेयरमैन पंहिंजो चूंड मंशूर अवाम आड़ो रखंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 21 नवंबर दीर ऐं 22 नवंबर ते चित्राल में पंहिंजी चूंड मुहिम जे सिलसिले में जलसे खे ख़िताब कंदो। बलूचिस्तान जो अॻूणो वॾो वज़ीर ॼाम कमाल मुस्लिम लीग नून में शामिल थी वियो। ॼाम कमाल जी क्वेटा में नून लीग जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ सां मुलाक़ात। बलूचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर पारां साथियुनि समेत नवाज़ लीग में शमूलियत जो ऐलान। मियां नवाज़ शरीफ सां सादिक संजरानी, ख़ालिद मक्सी, अब्दुल मालिक बलोच ऐं सादिक मक्सी जी बि मुलाक़ात। सियासी सूरत हाल समेत आम चूंडुनि जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि। इस्लामाबाद हाई कोर्ट साइफर केस जी जेल में ॿुधणी रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। पीटीआई चेयरमैन जी इस्तदा ते मनानामो जारी। अदालत जेल ट्रायल करण बाबति समूरो रिकॉर्ड ख़मीस ते तलब करे वरितो। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कयो। स्टे न ॾियो। अटॉर्नी जनरल जी इस्तदा। अदालत केस जी ॿुधणी 16 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध में गैर कानूनी तौर ते तरसिल परॾेहनि खे ॾे वापसि मोकिलण जो सिलसिलो जारी। 136 माण्हुनि ते ॿधल गैर कानूनी परॾेहनि जो 9 काफ़िलो कराची खां जैकबाबाद पहुतो। काफ़िले में 99 मर्द, 7 औरतूं ऐं 30 ॿारड़ा शामिल। काफ़िले खे खाद खुराक ऐं तिबी सहूलियतूं ॾिनियूं वयूं। खैर जैकबाबाद होल्डिंग कैंप खां अफगानिस्तान रवानो कयो वेंदो। रानीपुर जी पीरानी हवेली में बारड़ी फातिमा फरोड़ जे फौत थियण वारो केस। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जवाबदार पीर फयाज़ शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते जाच ऑफिसर ऐं फरियादण खे 22 नवंबर ताईं पेश थियण जी हिदायत करे छॾी। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़े खे 3 महीना गुज़रण बावजूद पुलिस मुख्य क़ातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। जांच ऑफिसर केस जो पको चालान दहशतगर्दी टोड़ अदालत में जमा कराए छॾियो। 6 जवाबदार गिरफ़्तार ऐं मुख्य 10 जवाबदारनि खे रूपोश ॼाणायो वियो। केस में गिरफ़्तार 6 सहूलियतकारनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। जवाबदारनि में बख्शल महर, बाबर महर, मुनवर महर, बशीर महर, शेर मोहम्मद शेख ऐं मोहम्मद रमज़ान शेख शामिल। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जो तारीख़ी माग चून के कब्रिस्तान जो दौरो। वॾे वज़ीर खे तारीख़ी माग चून के कब्रिस्तान जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। मलीर में कायदाबाद रेलवे ट्रैक पुल हेठां
फुटपाथ था 2 ॼणनि जा लाश हथ आया आहिनि। लाशनि खे जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिक जी सुञाणप इमरान जे नाले सां कई वई, ॿिए जी सुञाणप नथी सघी। नौशरो फिरोज जे ॻोठ जुमन राजपुर में धनार बिजली जे तारुनि में विछड़ी फोत 2 मेहूं मरी वियूं। फोती धनार जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारिसनि हवाले। एम्बुलेंस न मिलण सबबि फोती धनार जे वारिसनि जो एहतजाज। हिप्रो भरिसां थधो मशीन स्टॉप वटां औरत जो लाश ठाहियो। फौती औरत जी सुञाणप गुलाम मोहम्मद लिगारी वासी गौरी कोहली जे नाले सां थी आहे। वारसनि मूजिबि औरत आपघात कयो आहे। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं, पुलिस जो बयान। ऐं मलीर में पुलिस पारां 50 लख रुपयनि खां वधीक मालियत जी आइस हथ। 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। रेड़ी नियाण वेझो छापे में मोहम्मद रफ़ीक ऐं ख़ालिद हुसैन खे गिरफ़्तार कयो वियो। SSP मलीर मूजिबि जवाबदारनि जी कब्ज़े मां 745 ग्राम आइस हथ कई वई। जवाबदारनि जो वास्तो बैनुल सूबाई गिरोह सां आहे।